मुखे तोते आ दुख थई हो मुखे तोते आहे दुख हो मुंहिंजो दिलबर न तू थी सघे बिनो दुख तो वॾो कयो कम तो जॾो जुदा जीअरे करे तू मुखे दुख तोते आहे हो मुंहिंजो दिलबर न तू थी सघे बिनो धक तो वॾो कयो कम तो जॾो जुदा जीअरे करे तू मुखे तोते आहे दुख हो मुखे तोते आहे दुख हो मन में खता केड़ी कयम खता केड़ी कयम तोले छाना कयम तुझी अरसे मन में खता केड़ी कयम खता केड़ी कयम रो पत्थर पेरिया न हुई बिनो धक तो वॾो कयो कम तो जॾो जुदा जीअरे करे तू मुखे आहे तोते दुख हो मुखे तोते आहे दुख हो सॾे चइया मुखे न चइया बेखे नाहे चइबो बेखे खुशखबरी डिजिटल ऑडियो रिकॉर्डिंग स्टूडियो जीअं त असां वटि शादी मंगणी सालगिरह सुन्नत ऐं ॿियनि ख़ुशियुनि जे मौक़े ते पंहिंजे माइटनि ऐं अज़ीज़नि जे नाले सां सेरा लाॾा ठहरायो सिंध जे बहितरीन फनकारनि जी आवाज़ में उन सां गॾोगॾु असां वटि बहितरीन शाइरी सां कलामनि जी बहितरीन रिकॉर्डिंग भी कई वेंदी आहे वधीक राब्ते लाइ गुलज़ार अहमद मोबाइल नंबर 0335251785 तोखे दुख मूंते सॾे चइया मुखे नाहे चइबो बेखे नाहे चइबो बेखे थोरो तूं बि न सोचे सघे बिनो धक तो वॾो कम कयो तो जॾो जुदा जीअरे करे तू मुखे तोते आहे दुख हो मुखे तोते आहे दुख हो दोस्त अब्दुल नबी छोटो इसी छातो ते नाले वारे मिसरा में हाणे अब्दुल नबी किसा वजन कबी जाने कंहिंखे वरी पंहिंजी दिल न डुबी हाणे अब्दुल नबी किसा वजन कबी हाणे कंहिंखे वरी पंहिंजी दिल न डुबी नसीब में न हुए बिनो दुख तो वॾो कम कयो तो जॾो जुदा जीअरे करे तू मुखे तोते आहे दुख हो मुंहिंजो दिलबर तू थी न सघे बिनो धक तो वॾो कम कयो तो जॾो जुदा जीअरे करे तू मुखे तोते आहे दुख हो मुखे तोते आए दुख हो